सही बिल्कुल सही ही गवर्नमेंट की तरफ सां रूरल हेल्थ सेंटर है रूरल हेल्थ सेंटर जी जेको कैचमेंट पॉपुलेशन थी है उहा 30 सही थोड़ा डाटे ॻाल्हाइजो रूरल हेल्थ सेंटर खैबर कई सालन खां आबाद आहे जंहिंखे हिकिड़ो रोड साइड हॉस्पिटल हुजण जे करे एक्सीडेंट या ट्रामा जा बि घणा केस रिपोर्ट थींदा आहिनि ट्रामा सेंटर ज़रूरत है ट्रामा सेंटर हले थो ज़रूरु तूं न ॻाल्हाए मुंहिंजो ऐं हिनखे जेको आबादी खे सर्व करणो आहे उहो 30 खां 50,000 जी आबादी खे सर्व करणो आहे हिन जो मैंडेट इहो आहे त हिते डेंटल सर्विसिस ओपीडी ऐं नॉर्मल डिलीवरी ऐं इंस्ट्रूमेंटल डिलीवरी जंहिंमें नंढड़ो ऑपरेशन करे ॿार खे ॼणाइबो आहे उहा 24/7 हिन जो मैंडेट एक्सरे प्रोवाइड करण जो मैंडेट आहे ऐं ओपीडी सर्विसिस जनरल ओपीडी गाइनी ओपीडी एंटीनेटल केयर नेटल केयर पोस्टनेटल अकॉर्डिंग टू द मिनिस्ट्री जो मॉनिटरिंग प्रोग्राम आहे त उन्हनि जे इंडिकेटर्स जे मुताबिक़ असांजा 3 RSC जेके आहिनि गुज़िरियल 3 हफ़्तनि खां उन्हनि इंडिकेटर्स खे मीट न पिया तो असांखे ये इंस्ट्रक्शंस ॾिनी वयूं त यू शुड मीट द इंडिकेटर्स बेस्ड पर द यानी प्रोग्राम सेट बाय द मिनिस्टर इनिशिएटिव आयो उनमें असां हर फैसिलिटीज़ जा इंडिकेटर मदर चाइल्ड हेल्थ जे लाइ इम्प्रूव कयासीं हिन सेंटर जो ड्रॉबैक इहो हुयो त गुज़िरियल महीने में कुल हिकिड़ी डिलीवरी थी हिन सेंटर ते इनजे करे प्रायोरिटी फोकस कयोसीं जॾहिं डॉक्टर MS खैबर सां हिते सिचुएशन एनालाइज़ कईसीं या बेस्ट लाइन कईसीं त इहा ख़बर पई त हिते फीमेल डॉक्टर्स 2 आहिनि कुल हिकिड़ी मॉर्निंग में हिकिड़ी इवनिंग नाइट में का फीमेल डॉक्टर कुल PPH आहे साईं महिरबानी आहे जो गवर्नमेंट जो स्टाफ असांजो हुते हुयो उतां असां 3 साईं वारनि खां 2 स्किल्ड बर्थ अटेंडेंट जंहिंखे LHB चइबो आहे and she is certified by the government of Sindh to deliver the babies and next mana doctor kam and we LHBs जेके आहिनि नाइट में अल्टरनेट नाइट में ड्यूटी करियूं उन सां गॾु बहन जेके अक्षणियूं आहिनि उन्हनि खे कवर थी उते न्योनेटम डिलीवरी भी थी वई DNC भी थी वई जेकॾहिं कंहिं जो अलाह न करे पर ॿार ज़ाया तो थी वञे त उहा सहूलियत भी मौजूद आहे बेबी डिलीवर थींदो त बेबी डिलीवर थियण खां पोइ उनखे इमीडिएट रिससिटेट कयो वेंदो जेकॾहिं नॉर्मल हूंदो जेके 90% किराए कंदा आहिनि उन्हनि खे फर्स्ट एड ॾेई करे मां सां मथे रूम में ऑब्जर्वेशन में उन खां पोइ हलियो वेंदो बाक़ी त डेंटल सर्जरी मौजूदु आहे
एक्सरे जी सहूलियत ऑलरेडी मौजूद है, मॉर्निंग में डॉक्टर्स मौजूद हैं, इवनिंग में डॉक्टर्स मौजूद हैं। बहरान जेको इन अस्पताल में हुयो इहो हुयो त रात जो आहे। कुछ ये भी ॻाल्हियूं हुयूं त जेके बुनियादियूं लैब टेस्ट मरीज़नि जो हक़ आहे हिन अस्पताल में मिलण खपनि, जंहिंमें ब्लड शुगर आहे, टीबीअ जी टेस्ट आहे, हेपेटाइटिस जी टेस्ट आहे, हेपेटाइटिस बी ऐं सी ॿिन्ही जी टेस्ट आहे, HIV एड्स आहे, इहो असां हिते किट्स प्रोवाइड कयूं आहिनि, डेंगी आहे, मलेरिया आहे, उहे हिते सभु लेबोरेटरी में अवेलेबल आहे। उनखां अलावा डेंटल यूनिट खे इम्प्रूव करण जे लाइ असां हिन जी डेंटल एक्सरे जेका मशीन आहे, इक्विपमेंट आहिनि, हुन जी प्रोक्योरमेंट शुरू कई आहे त जेतिरा बि डेंटल यूनिट मटियारी डिस्ट्रिक्ट में आहिनि उन्हनि सभिनी जी प्रोक्योरमेंट इकठे थी वञे ऐं हिते डेंटल सर्जन बाज़ाब्ता तौर ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मसइलो हुयो त राति जो जेके केबर जो अवाम आहे उन अवाम खे इहा तकलीफ़ हुई त हिते डिलीवरी नॉर्मल बि नथी थिए, उहे माण्हू अचानक भॼनि पिया, कंहिं वटि गाॾी आहे कंहिं वटि न आहे। एम्बुलेंस हिते 24/7 आहे। डिस्ट्रिक्ट में टोटल 22 एम्बुलेंसिस आहिनि। केबर जे शहर में जेतिरियूं बि आहिनि उहे हिननि खे मिलियल आहिनि। हिकिड़ी हिन जी रिसेंटली एक्सीडेंट में डैमेज थी आहे, पर उन जी रिप्लेसमेंट में असां हिननि खे वक़्ती तौर ते एक्टिवेट कया टिल डेट के असां हुन खां रिकवर कयूं मैकेनिक। मूंखे ख़ुशी आहे त डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जे तव्हां रिप्रेजेंटेटिव आहियो, DC साहब जी तमामु घणी महिरबानी आहे हॉस्पिटलनि खे सुधारण में, अवाम जी तमामु घणी महिरबानी आहे। UC चेयरमैन जे तरफ़ खां बि इहो हुयो, इंतज़ामिया जे तरफ़ खां बि हुयो, मिनिस्ट्री जा इंडिकेटर्स भी मीट करना हुया, पर हिकु अहिड़ी सहूलियत आहे जंहिंमें मां ऐं ॿार जे लाइ राति जो जेकॾहिं आसानी पैदा कईसीं, अलाह असांजे कम में आसानी पैदा कंदो ऐं वधीक असां हिनखे अपडेट कंदा रहंदासीं, मॉनिटरिंग थींदी रहंदी। नओं मैकेनिज़म इहो आहे असांजे डिस्ट्रिक्ट में जेको मां शुरू कयो आहे त एवरी फैसिलिटी असांखे गूगल शीट ते 24/7 जी वेरी नेक्स्ट मॉर्निंग ते करेस्पॉन्डेंस फोकल पर्सन आहे, हुनजी अटेंडेंस ऑनलाइन पंहिंजी फिल कंदा, असां वटि ऑटो अची निकिरंदी, DG ऑफिस में ऑटो निकिरंदी, सेक्रेटरी ऑफिस में ऑटो निकिरंदी। हाणे इहो अटेंडेंस खे इंश्योर कयोसीं, फीमेल प्रोवाइडर्स प्रोवाइड कयासीं, इक्विपमेंट प्रोवाइड कयासीं, नंढी घणी डैमेज हुई साईं खे कैश पैसा ॾिनासीं, हुन पंहिंजे तरफ़ खां कमु बि करायो जेको हुनखे ज़रूरत में सम्झ में आयो। All washrooms are functional for the patients. We have separate unit for the labor room, delivery, upstairs, and it is a good building. माना जीअं हिकिड़ो इंग्लिश स्टाइल बिल्डिंग। आगे जेको नओं असांजो हिन खां पोइ इनिशिएटिव आहे त ॿाहिरि जेका लॉन आहे हिते माली बीहारे करे वण ॿूटा पोखायूं, टेबलियूं हणायूं त मरीज़ खे सहूलियत थिए। पर सिक्योरिटी जे कंसर्न जे लाइ तव्हांखे तव्हांजे डिपार्टमेंट खे लिखी चुका आहियूं, बल्कि मिनिस्ट्री जा इहे आर्डर हुया त खैबर जेको आहे राति जो झंग साइड आहे हेॾां ईंदो, ॿाराड़ी या घर अवाम ईंदो कॉलोनियुनि मां, हुनखे झंग नज़र ईंदो, जानवर आहे, डॉक्टरियूं बि ॾिजनि थियूं, इनसिक्योरिटी आहे, डेथ बि थी सघे थी, रोड आहे, ट्रम आहे। हुनमें हिकिड़ो सिपाही या कांस्टेबल इवनिंग शिफ्ट में मुक़ररु कंदा डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन वारा, इन कोलैबोरेशन या SSP खे असां खत बि लिखियो आहे, साईं बि लिखियो आहे, ऐं हिकिड़ो इवनिंग में हिकिड़ो नाइट में, RSC उडेरोलाल ते हिकिड़ो नाइट में, BD काका में हिकिड़ो नाइट। ही इन जे करे मोर वल्नरेबल फैसिलिटी आहे जो पोयां झंग आहे, हाणे उनखे कटरायूं था त उहो ॼण हिकिड़ो कम्युनिटी जे लाइ बि आहे, ॿियो ग्रीनरी आहे, इट्स खैबर वधीक तव्हां असांखे राइट कह रहा है यार, DSP कह रहा है यार, सारा कौन तार बियो जरा छोरो हासे सुमरो है यार दिलदार नहीं बीए साहब केस का अरे यार रुके ट्रांसफार्मर सागे अस्पताल ना नो दिनो असांजी लाइट अचे थी पब्लिक हेल्थ जे जेको न पब्लिक हेल्थ ट्रांसफार्मर ये सर खपे खाली सही ॻाल्हि ॿुधी पहिरियां अलॻि पुलिस जो मसइलो हल करे इहो तो थियो पुलिस जो तो साईं हल करे साईं DC साहब